डियर स्टूडेंट्स, अॼु असां पढ़ंदासीं रदरफोर्ड्स एटॉमिक मॉडल। असां ख़बर आहे त हेनरी बैकरल जे रेडियो एक्टिविटी जे डिस्कवरी खां पोइ एटम जी तहक़ीक़ करण में तमामु आसानी पैदा थी। हेनरी बैकरल जॾहिं रेडियो एक्टिविटी डिस्कवर कई त उन मुताबिक़ कुझु अंसर पंहिंजो न्यूक्लियस जेको आहे आहिस्ता आहिस्ता उन्हनि जो न्यूक्लियस हिकु न्यूक्लियस मां ॿिए न्यूक्लियस में कन्वर्ट थिए थो। यानी कुझु अहिड़ा अंसर जेके अहिड़े क़िस्म जा श्वाव ख़ारिज कनि था जेके असांखे ॾिसण में नथा अचनि, अहिड़नि अंसरनि खे हुन रेडियो एक्टिव एलिमेंट्स जो नालो ॾिनो ऐं उन प्रोसेस खे रेडियो एक्टिविटी जो नालो ॾिनो। 1902 में रदरफोर्ड उन्हनि रेज़ जे बारे में जेके रेडियो एक्टिविटी जे दौरान ज़ाहिर थिया, जीअं अल्फ़ा बीटा गामा, रदरफोर्ड उन्हनि रेज़ जे बारे में तहक़ीक़ कई ऐं उन्हनि जी ॼाण वरिती। उहे रेज़ रदरफोर्ड इस्तेमालु कंदे एटम खे वधीक दिलचस्प ऐं ॾाढो मालूमाती बनायो। रदरफोर्ड 1911 में हिकु तजुर्बनि जो सिलसिलो शुरू कयो ऐं सभ खां पहिरियां हुन गोल्ड फॉइल यानी सोन जो हिकु वर्क खयो ऐं हुन अल्फा रेज़ रेडियो एक्टिव सोर्स खां हासिलु कया। अल्फा रेज़ जे बारे में रदरफोर्ड जो चवणु आहे त जॾहिं मां हीउ तजुर्बो कयां पियो त मूंखे गोल्ड फॉइल जेको आहे उहो टिश्यू पेपर वांगुरु महसूसु थिए पियो। यानी हुनजो ख़्यालु हुयो त अल्फा रेज़ एतिरा पावरफुल आहिनि जो ही गोल्ड फॉइल खे टुकड़ा टुकड़ा करे छॾींदा। लेकिन नतीजो कुझु ॿियो निकितो। त हाणे अचो ॾिसूं था त रदरफोर्ड गोल्ड फॉइल इस्तेमालु कंदे कहिड़े क़िस्म जी असांखे मालूमात ॾिनी। सभ खां पहिरियां हिन हिकिड़ो रेडियो एक्टिव सोर्स जेको पोलोनियम एटम खयो ऐं उन मां अल्फा रेज़ हासिलु कया। अल्फा रेज़ जे बारे में असांखे ख़बर आहे त उन्हनि ते डबल पॉज़िटिव चार्ज आहे। उन खां पोइ हिन गोल्ड फॉइल यानी हिकिड़ो सोन जो वर्क खयो ऐं उन मां ही रेज़ क्रॉस करण जी कोशिशि कई। हिन जे ॿाहिरां ज़िंक सल्फाइड जो हिकिड़ो ईअं खणी चइजे त हिकिड़ी दीवार ठाही ऐं उन मां ही रेज़ पास करण जी कोशिशि कई गोल्ड फॉइल मां। हिन जॾहिं हीउ एक्सपेरिमेंट कयो ऐं रेज़ पास करण जी कोशिशि कई त हिन जे लाइ ॾाढो हैरान कुन मंज़र साम्हूं आयो। उहो कीअं आयो त जॾहिं हिन रेज़ फॉइल मां क्रॉस करण जी कोशिशि कई त मेजॉरिटी रेज़ जेके आहिनि उहे अॻिते क्रॉस थी विया। तक़रीबन जेके बि रेज़ हुया उहे ई अॻिते क्रॉस थी विया हिन वर्क मां ऐं उहे हिन ॿाहिरां जेको ज़िंक सल्फाइड जी स्क्रीन हुई उन ते ई ज़ाहिर थियणु शुरू थिया। पर कुझु जेके आहिनि जॾहिं ही मर्कज़ में अचनि पिया, सेंटर में ही रेज़ अचनि पिया त ही वापसि जेको आहे बाउंस खाई वापसि मुड़नि पिया। इहो हिन जे लाइ हैरान कुन हुयो त आख़िर मर्कज़ में कहिड़ी शइ आहे जंहिंजे करे तक़रीबन ही रेज़ जेके आहिनि उहे सभु जेके आहिनि ॿाहिरि त क्रॉस थी था वञनि ॿाहिरां, लेकिन मर्कज़ मां सेंटर मां हिते जॾहिं अचनि था त रेज़ वापसि जेको आहे डिफ्लेक्ट वापसि थी था अचनि। हिन पंहिंजे तजुर्बे मां जेके पॉइंट्स ॾिना उहे हिन नोट कया। मोस्ट ऑफ द स्पेस इनसाइड एन एटम इज़ एम्प्टी। तक़रीबन एटम जो जेको अंदरूनी हिसो आहे उहो ख़ाली आहे, छाकाणि त घणे भाङे असांजा रेज़ जेके आहिनि उहे क्रॉस थी था वञनि। एटम हैड अ स्मॉल न्यूक्लियस हैविंग अ पॉजिटिव चार्ज इन इट। हिन मर्कज़ में जेको आहे पॉजिटिव चार्ज आहे, छाकाणि त डबल पॉजिटिव चार्ज जेके असांजा अल्फा रेज़ आहिनि उन्हनि ते पॉजिटिव चार्ज आहे। त पॉजिटिव चार्ज सां रिपल पई करे, जंहिंजे करे ही रेज़ जेको आहे टकराइजी वापसि मोटनि पिया।
साइज ऑफ ए न्यूक्लियस इज वेरी स्मॉल कंपेयर टू दी साइज ऑफ दी एटम। यानी न्यूक्लियस की जेका साइज है वो बाकी एटम के मुकाबले में तमाम थोड़ी आ एंड मोस्ट ऑफ द मास इज इनसाइड द न्यूक्लियस। छाकाणि त घणे भाङे मेजॉरिटी जेका ही अक्सरियत जेका ही उहा ॿाहिरि जेको आहे नेगेटिव चार्जूं हुयूं जंहिंमें इलेक्ट्रॉन हुया उहे पॉजिटिव ऐं नेगेटिव हिक ॿिए खे अट्रैक्ट करे बाक़ी रेज़ वापसि विया, पर तमामु थोरो हिसो जेको आहे मर्कज़ में ही रेज़ जॾहिं हिट थियनि पिया त वापसि पिया अचनि। यानी न्यूक्लियस जी जेका जॻह आहे स्पेस आहे उहा तमामु थोरी आहे बनस्बत बाक़ी एटम जी। इलेक्ट्रॉन रिवॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ डिफरेंट ऑर्बिट्स। ऐं इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ मदारनि में गर्दश कनि था। रिवॉल्विंग इलेक्ट्रॉन्स इमिट एनर्जी। ऐं जॾहिं इलेक्ट्रॉन मर्कज़ जे ॿाहिरों घुमनि था त हू पंहिंजी तवानाई ख़ारिज कनि था। हाणे इन पॉइंट्स जे हिसाब सां अॼोकी थ्योरी जे हिसाब सां जॾहिं रदरफोर्ड खे स्टडी कयो वियो त उन जूं जेके ड्रॉबैक्स आहिनि उन जी जेके मिस्टेक्स आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि। रिवॉल्विंग इलेक्ट्रॉन हैव अ सेंट्रीपिटल एक्सेलरेशन। सेंट्रीपिटल जी माना आहे त अहिड़ो ताक़त जेका ॿाहिरिनि इलेक्ट्रॉननि खे मर्कज़ जे तरफ़ छिके। यानी अहिड़ो फोर्स जेको ॿाहिरी मदार में इलेक्ट्रॉन आहिनि उन्हनि खे मर्कज़ जे तरफ़ छिके। एंड वन डे इलेक्ट्रॉन विल फॉल इन द न्यूक्लियस। यानी जॾहिं इलेक्ट्रॉन मुसलसिल घुमंदा रहनि था त पंहिंजी तवानाई बि ख़ारिज कनि था ऐं हिकु ॾींहुं मर्कज़ में किरी पवंदा। एटम इज़ अनस्टेबल। यानी रदरफोर्ड जी थ्योरी मां त ज़ाहिर थियो त एटम अनस्टेबल आहे, छो त हुनजा मदार जॾहिं ख़तम थी वेंदा त ज़ाहिर आहे त हू अनस्टेबल आहे। एटम विल प्रोड्यूस कंटिन्यूअस स्पेक्ट्रम। पर अॼुकल्ह असांखे ख़बर आहे त एटम जेको आहे उहो लाइन स्पेक्ट्रम ॾिए थो। सो अहिड़ी तरह सां आई होप अॼोकी जेका टॉपिक आहे उहा तव्हांखे यकीनन सम्झ